إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أئذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم والذين جاهدوا فينا لنهدينهم سبلنا وإن الله لمع المحسنين. हर क़िस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक ज़मीन अने आसमान जो तनहा मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पांजे आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अज इन जुमे के अंदर खुतबे जो उन्वान है मुआशरे की इस्लाह कीअं थिए। पांजे माहौल के, पांजे समाज के, पांजे मुआशरे के जेकॾहिं नियारियूं तो अज पांजे माहौल के अंदर, पांजे समाज के अंदर किस्मे किस्मे जूं बुराइयूं आहिनि। अहिड़ो कोई गुनाह न आहे जेको पांजे ॻोठे में, पांजे गामे में, पांजे समाज में न वे। अने ई गुनाह जेकी पण फैलें था, बुराइयूं बदकारियूं जेकी पण वधें थियूं, ख़राबियूं पंहिंजे समाज में जेकी पण अचें थियूं, कंहिंजो कारण ॿिया कोन आहिनि, पाण पिंड आहियूं।
पंहिंजे माहौल खे जॾहिं ॾिसूं था, समाज खे ॾिसूं था कि समाज में एॾियूं बुराइयूं, एॾियूं ख़राबियूं, एॾा खोटा कम, एॾा ज़ुल्म, एॾा गुनाह मड़े थिए पिया, तर पांखे मन में दुख थिए थो, तकलीफ़ थिए थी जे पंहिंजो माहौल ने पंहिंजो समाज एॾो कुला फिटी वियो है। पण इन समाज के, इन मुआशरे के, इन कौम के फिटाईंदड़ जेकॾहिं को आहे त पाण आहियूं, अने जेकॾहिं को सुधारे सघे थो त पांच सुधारे सघूं था। कुला एतिरे लाइ करे जे हिन मुल्क जे अंदर, हिन समाज जे अंदर ॿिए कंहिं माण्हूअ अची करे या आसमान मथां मलाइके अची करे या कब्रस्तान में जा मोले माण्हू निकिरी करे समाज के ख़राब न कयूं। समाज के, मुआशरे के, इन कौम के पां पिंड फिटायो है। अने जेकॾहिं इन समाज के, इन कौम के, इन मुआशरे के जेकॾहिं पां सुधारण चाहियूं था त ये पंहिंजे हथ में जे पां सुधारे सघूं था। पां नियारियूं, पान जा कई माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंखे इहा यादि न फिक्र है कि पंहिंजी कौम एॾी कुला बिगड़ी वई है। पंहिंजे समाज में, ॻोठ में, मुआशरे में ॾींहं ॾींहुं बुराइयूं, बदकारियूं कुला वधनि पियूं। तंहिंजो इलाज कहिड़ो है? तंहिंजो इलाज ई है मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, जे पांच न्याण हलो त दुनिया जे अंदर अॼु माहौल अहिड़ो बनी वियो है जे को पण कंहिंजी ॻाल्हि मञे ला करे तैयार न आहे। सॻो पुत्र जेको है ई पीउ खे नथो मञे, सॻी धीअ माउ खे नथी मञे, सॻो नंढो भाउ पिंड जे वॾे भाउ जी ॻाल्हि नथो रखे। अॼु हर को इंसान पिंड जो धणी है, जंहिंखे जीअं ठीक लगे ईअं करे थो, कंहिंजी पण को ॻाल्हि मञे ला करे तैयार न आहे। हाणे जेकॾहिं पां सॼे ॻोठ खे सुधारण हलूं, पां सॼी क़ौम खे सम्झाइण हलूं त पंहिंजे माहौल में, मुआशरे में जेकी बुराइयूं आहिनि इन खे पां कढण हलूं त पां त कीअं थी सघंदो। कुला एतिरे लाइ करे जे माण्हू अॼु कंहिंजी ॻाल्हि रखे नथा, माण्हू अॼु कंहिंजी ॻाल्हि मञे नथा, को पण कंहिंजो चयो करे ला करे तैयार ज न आहे। इन जो मिणी कथा बेहतरीन इलाज ई है जे इंसान पिंड पिंड के सुधारे जी कोशिश करे। हर को इंसान ई न्यारे जे हिन समाज में, हिन मुआशरे में आऊं पण आहियां। जेकॾहिं ॻोठ जा 100 माण्हू आहिनि त उन 100 में जा हिकिड़ो आऊं पण आहियां। जेकॾहिं 100 माण्हू मड़े फिटल आहिनि, मड़े बिगड़ियल आहिनि, मड़े ख़राब कमे मथे लॻल आहिनि, मड़े खोटा धंधा कयूं था त मिणी के आऊं समझाए पण न सघां, मिणी के आऊं सुधारे पण न सघां, मिणी के आऊं चई पण न सघां, पण इन 99 माण्हुनि मां आऊं हथ कढां, आऊं मूं पिंड खे सुधारे लाहिया, आऊं पिंड बुराईअ में जा, बदकारीअ में जा, खोटे कमे ने धंधे मां हथ कढी लाहिया त 100 माण्हू जेकॾहिं हूंदा त उन में जा हिकिड़ो माण्हू सुधरी वेंदो। यानी पंहिंजे माहौल में, पंहिंजे मुआशरे में हिकिड़ी बुराई, हिकिड़ी बदकारी, हिकिड़ो खोटो कम ओछो थी वियो जेकॾहिं पाण मां हिकिड़ो को माण्हू सुधरी वञे थो त। पण मेन प्रॉब्लम ई है, मेन दुख जी ॻाल्हि ई है जे पाण ईअं सम्झूं था जे ॿिए मिणी के माण्हू सुधारे छॾिए, मुंहिंजी भले पुछा न कई। नमाज़ जो जर कंहिंखे चऊं त हर को इंसान ईअं सम्झे थो जे ॿिया मड़े नमाज़ पढ़े, हिकिड़ो आऊं न पढ़ा त पूरो थियो आहे। पाण जेकॾहिं कंहिंखे चऊं जे बुराई मां, बदकारीअ मां, खोटे कमे में जा, कूड़े में जा, ज़िना में जा, चोरीअ में जा, ज़ुल्म में जा हथ कढी लाहियो, तर पाण मां हर को इंसान जेतिरा वेठा वें था ई मड़े ईअं सम्झनि था जे मौलाना ॿिए खे चए पियो, मूंखे नथो चए।
अने ॿिया मड़े सुधरी वेंदा अने हिकिड़ो जेकॾहिं आउं न सुधरियोसि त कीअं वांदो न आहे। अने जेको तव्हांजे आड़ मथे वेठो आहे उहो पण ई ज सोचे पियो जे ॿिया मड़े सुधरी वेंदा आउं न सुधरियोसि त कीअं वांदो न आहे। सॼी जमात इहे ज सोचे पई जे ॿिया मड़े सुधरी वेंदा सम्झी वेंदा गुनाह मां हथ कढी लाहींदा त मूं हिकिड़े से हिकिड़ो थियो आहे। न पाण मड़े जेतिरा आहियूं टोटल उन गुनाह में बदकारी में लॻा पिया आहियूं। पाण मां को पण तयार न आई अॻियां अचे ला करे जे ॿिया माण्हू सुधरे की न सुधरे, ॿिया बुराई मां हथ कढे की न कढे। आउं पिंड अॼु हिन जॻह मथे अल्लाह ताला से वाइदो कयां जे मुंहिंजा रब मूं वटां गुनाह थियासीं थी विया, मूं वटां खोटा कम थियासीं थी विया, मुंहिंजा रब आउं तो से वाइदो कयां थो ॿिया माण्हू सुधरे की न सुधरे। अने ॿिए खे आउं चई बि नथो सघां, मूं में एतिरी ताक़त न आहे कि माण्हू मुंहिंजी ॻाल्हि रखे, पर मुंहिंजा रब आउं पिंड जो धणी आहियां, आउं पिंड खे सुधारे सघां थो, आउं पिंड खे सम्झाए पण सघां थो। आउं वाइदो कयां थो जे इंशा अल्लाह हाणे आउं को पण खोटो कम थी न कंदुसि। ई पाण करे सघूं था, पाण ई पाण नथा कयूं। पाण खे व्याध ॾई आहे त ॻोठ जी व्याध ॾई आहे। ओ ॻोठ में चए अल्लाह पनाह ॾे बुराइयूं वधी वियूं, माउ फिटी विया, क़ौम बिगड़ी वई। मुंहिंजा भाउ उन क़ौम में तूं पण रहे, उन माड़े में तूं पण रहे, तूं पिंड पिंड खे निहार जे मुंहिंजे कारण ॻोठ में माहौल में मुआशरे में केतिरियूं बुराइयूं आम थी वियूं आहिनि। मुंहिंजे कारण केतिरो ख़राब मुंहिंजे समाज में अची वियो आहे। मूं जेकॾहिं खोटो कमु कयो आहे त आउं क़बूल कयां जे हा मूं वटां खोटो कमु थियो, मूं वटां भुल थई, मूं वटां ग़लती थई। जेकॾहिं इंसान इन ॻाल्हि खे क़बूल करे लाए त पंहिंजो समाज सुधरी सघे। पाण पंहिंजी हालत ई आहे जे पाण पिंड जी खोटी ॻाल्हि खे पण सची सम्झूं था। पंहिंजी हालत ई आहे जे पाण पंहिंजे कूड़ खे पण सच सम्झूं था। पंहिंजी हालत ई आहे जे पाण पिन जी हराम कमाईअ खे हलाल सम्झूं था। पंहिंजी हालत ई आहे जे पाण कंहिं माण्हू मथे ज़ुल्म कयूं था अने पिंड खे हक़ वारो सम्झूं था। अने ॿियो जेकॾहिं को माण्हू जिरात खोटो कमु करे त पाण खे पहिरीं रीस थिए थी, पाण खे विरचाणी थिए थी जे माण्हू ही मड़ हीअं कुला कई था। पाण पिंड कुरो कुरो कयो, पाण केतिरा ज़ुल्म कया, पाण केतिरो ख़राब फैलायो, पाण केतिरा खोटा कम कया, पाण समाज खे केतिरो फिटायो। हर को इंसान पिंड पिंड खे निहारे जे मूं केतिरा ज़ुल्म कया आहिनि, मूं केतिरा खोटा कम कया आहिनि। आउं क़ौम खे निहारियां थो, आउं समाज खे निहारियां थो, आउं ॿिए में माण्हू खे निहारियां थो, पाण पिंड पिंड खे नथो निहारियां जे आउं पिंड केतिरो बुछड़ो न ख़राब। ईअं कॾहिं माहौल सुधरंदो की न। उहा हिकिड़ी मिसाल आहे न जे हिकिड़े ॻोठ जे अंदरि ऐलान थिए थो, हिकिड़ो माटलो माण्हू रखे था घड़ो अने चए था ही घड़ो ने माटलो पाण खे खीर से भरणो है, कोड़े से भरणो है, खीर से। सबको माण्हू पिन जे घर में हिकिड़ो ठां खीर जो भरे अचे, को गिलास भरे अचे, को करसियो भरे अचे, को ठां भरे अचे। त ही घड़ो जेको मस्जिद में पियो है, इन घड़े खे पाण खीर से भरियो। माण्हू मड़े पिंड पिंड जे घर में ठां भरे निकिरिया, को करसियो भरे आयो, को गिलास भरे आयो, को ॿियो को ठां भरे आयो, अची करे मड़े माटले में ठलायो। माटलो जरा भराइजी वियो ने मड़े ॻोठ जा माण्हू अची विया कर माटले खे निहारियो त उहो माटलो ने घड़ो जेको पाणीअ से भरियो पियो हो। कोड़े से भरियो पियो, पाणीअ से भरियो पियो हो। ऐलान करो थियो हो घरे नो मड़े खीर खणी अचे जा, पांखे घड़ो जेको है माटलो जेको है खीर से भरणो है, पण उहो घड़ो पाणीअ से भराणो, खीर से न भराणो। तंहिंजो कारण करो ख़बर, कारण ई हो कि जेको पण माण्हू पिन जे घरे नो निकिरियो करसियो भरे क गिलास भरे क को ठां भरे त उहो ई वीचारे निकिरियो जे ॿिया मड़े माण्हू खीर खणी अचींदा त मुआरो पाणी उन में भेरो गॾिजी वेंदो, ख़बर की न पवंदी। ॿिया मड़े घरे नो खीर खणी अचींदा, आउं पाणी खणी वञा, उन घड़े में आउं लिकी लिकी पाणी ठलाए छॾींदुसि, ॿिए जी खीर में मुंहिंजो पाणी मिली वेंदो, कंहिंखे ख़बर की न पवंदी जे पाणी खणी आयो त खीर खणी आयो आहे। अने ॻोठ जा जेतिरा माण्हू आहे ई मड़े ई ज वीचारे आया जे ॿिया मड़े खीर खणी अचींदा, आउं पाणी खणी वञा, कीअं वांदो न आहे। छैले बागी कुरो थियो, घड़ो पाणीअ से भराणो, खीर जो हिकिड़ो फुड़ो पर न आयो। न पंहिंजी हालत इहे ज आहे जे ॿिया मड़े माण्हू सुधरी वेंदा, आउं न सुधरियोसि त कीअं न थियो। अने हालत इहे जे पाण जा को पण माण्हू सुधरे लाइ करे तयार आहिनि।
मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह रब्बुल आलमीन जो दस्तूर है, अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ाइदो ने कानून है, वो ई है जे इंसान जेसि ताईं पिंड खे सुधारे जी कोशिश नथो करे, इंसान जेसि ताईं पिंड खे सुधारे लाइ करे मेहनत नथो करे, पक्को ने सचो इरादो नथो करे, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे तौफ़ीक़ नथो ॾे। अल्लाह कंहिं मथे ज़बरदस्ती नथो करे। जॾहिं को इंसान पिंड इरादो करे जे हिन गुनाह मां आऊं हथ कढी लाहियां, हिन खोटे कम मां आऊं हथ कढी लाहियां, त ही नेकीअ जो भलाईअ जो ख़ैर खाईअ जो कम आऊं कयां, सचो इरादो करे मेहनत करे कोशिश करे त अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे ज़रूर तौफ़ीक़ ॾे। अल्लाह फरमाए वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना, जेको पण माण्हू असां लाइ करे, अल्लाह फरमाए असां लाइ करे, असांजे दीन लाइ करे, असांजे इस्लाम लाइ करे जेको माण्हू मेहनत कयूं था, कोशिश कयूं था, अल्लाह फरमाए उन माण्हू खे असीं ज़रूर रस्तो ॾेखारियूं था। इन्नल्लाह ला युज़ीउ अजरल मुहसिनीन, अल्लाह फरमाए जेको माण्हू खासा कम कयूं था, जेको नेकीअ वारा ने भलाई वारा कम कयूं था, अल्लाह रब्बुल आलमीन इन माण्हू जे अजर के सवाब के कॾहिं पण ज़ाइक़ न कंदो। व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े नेके माण्हू भेरो आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, पाण यारियूं पंहिंजो मेहनतूं पंहिंजूं ऐं पाण सुबुह वटा जॾहिं सांझ सुधी मेहनतूं कयूं था, पाण कुरे लाइ करे कयूं था, ई पाण पिंड मिणी ख़बर अथई है। पाण दीन लाइ करे, पाण इस्लाम लाइ करे, पंहिंजे माहौल खे सुधारे लाइ करे, पंहिंजे समाज खे सम्झाए लाइ करे, त अल्लाह जे घर खे आबाद करे लाइ करे, पंहिंजे बच्चे खे तालीम ॾियण लाइ करे, क़ुरान खे पढ़े लाइ करे, दीन सिखे लाइ करे, पाण केतिरी मेहनत कई है, पाण मिणी खे ख़बर अथई है। पंहिंजी मेहनत आहे पर दुनिया जे कमे लाइ करे, पाण सुबुह वटा जले रात सूदी सांझ सूदी मेहनत कयूं था, खेतरे वाड़ी लाइ करे, पाण मेहनत कयूं था धंधे मजूरी लाइ करे, पाण मेहनत कयूं था माल मिल्कत लाइ करे, पाण मेहनत कयूं था उरे लाइ करे पैसो बेरो करे लाइ करे, इन्ही मिणी वस्तुअ लाइ करे पंहिंजी मेहनत है, पाण पघर वायूं था, पाण रात ॾींहुं हिकिड़ो करे ने कम कयूं था, दुनिया जे कमे लाइ करे, दुनिया भीरी करे लाइ करे, पर पाण मां को पण इंसान तैयार न आहे जे आऊं अल्लाह जे दीन लाइ करे मेहनत कयां, ऐं अल्लाह जे दीन खे अॻियां वधायां। दीन जो वण सुकी वियो, दीन जे वण जा पन किरी विया, दीन जे वण जी छांव वेंदी रही, पर पाण में जा कंहिं इंसान खे को यादि ई न आहे जे मुंहिंजे ॻोठ मां दीन लॾे वियो आहे, मुंहिंजे ॻोठ जो दीन जेको से ख़तम थी वियो आहे, मुंहिंजे ॻोठ खे जेको छांव ॾे उहो दीन जो वण सुकी वियो आहे, आऊं कीअं महिनत कयां, इन वण खे आऊं पाणी ॾियां त ई छांव करे। मुंहिंजा अज़ीज़ो, पाण में जा कंहिंखे फिकर न आहे, पाण खे फिकर आहे व्यादई आहे त पिन जे खेत्र जी व्यादई आहे, पिन जे माल जी व्यादई आहे, पिन जे धंधे जी व्यादई आहे, पिन जे मजूरी जी व्यादई आहे, बस तंहिंखां सिवा दीन आहे त न, दीन कोरो आहे कीअं आहे इन वस्तु जी पाण खे कीअं ख़बर न आहे, अल्लाह जा घर आबाद आहिनि त वीरान आहिनि इन वस्तु जी पाण खे कीअं व्यादई न आहे, दीन मथां भेला रखी विया इन वस्तु जी पाण खे कीअं व्यादई न आहे। पाण महिनत कयूं था ख़ाली दुनिया लाइ करे, इन दीन खे आबाद केरु कंदो, इन दीन जी पुछा केरु कंदो। ई दीन जेको पाण खे मिलियो आहे ईअं न आहे मिलियो। मुंहिंजा अज़ीज़ो, इन दीन जी क़दर कयो। ई उहो दीन है जंहिं लाइ करे साहबा किराम महिनतूं कयूं हुयूं, ई उहो दीन है जंहिं दीन लाइ करे साहबा किराम वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनो हुयूं। हज़रत साद रज़ी अल्लाह तआला अन्हु अंसारी साहबी है मदीने जे अंदर, जब रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने आया, हिजरत करे इस्लाम खणी आया, त साद रज़ी अल्लाह तआला अन्हु पिंड जे कुटुंब जो, पिंड जे कबील जो सरदार है, आगेवान है, सरपंच है, वॾो माण्हू है, नौजवान पण है पर माण्हू ऐं खासो माण्हू हो, एतिरे पिंड जे कबील जो हुनखे सरदार ने बादशाह बनाए छॾियो हो। जॾहिं इस्लाम आयो त पहले इस्लाम क़बूल करे लाथें, इस्लाम क़बूल कयं अने पोइ सॼे कुटुंब ने कबीले खे भेरो कयो। पिंड नौजवान है, इस्लाम क़बूल कयं ने मिणी कुटुंब वारे के कबीले वारे के जंहिंजो सरदार हो उन मिणी के भेरा करे न चयं आ मूंखे पिंड जो सरदार बनाया आया, आ पिंड जो मूंखे हाकिम बनाया आया, आ पिंड जो मूंखे वडियल ने वॾो ने सरपंच बनाया आया, मूं इस्लाम क़बूल करे लाथो है, आऊं आंखे पण दावत ॾियां थो जे ऐं पण इस्लाम क़बूल करे लायो। माण्हू इस्लाम क़बूल न कयो।
माड़ो साद जी ॻाल्हि न मञिया त साद रज़ी अल्लाह ताला अन्हु कुरो कीअं था ख़बर भूख हड़ताल कई था कुरो कीअं था भूख हड़ताल अॼु पण दुनिया में भूख हड़ताल थी थी जे माण्हू जेको वही मानीअ मां खाधे मां अनाज मां हथ कढी अने कंहिं रस्ते मथे रोड मथे चौक मथे वेही रहे था अने सरकार वटां पिण जी मांग पूरी कराइनि था साद रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो जेकॾहिं ऐं मूंखे पंहिंजो सरदार मञो था त मुंहिंजी ॻाल्हि मञो जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि न मञंदा त अॼु ॾींहं पुठियां आउं न खाईंदुसि न पीअंदुसि ऐं हिते वेही वेही काड़े में आउं मरी वेंदुसि जेकॾहिं आउं इस्लाम क़बूल न कयां त ओ नौजवान ओ सरदार ओ सरपंच जहिड़ा पिंड जे कुटुंब लाइ करे पिंड जे कबीर लाइ करे मानीअ मुंहिंजा खाधे मां पीते मां मणी मां हथ कढी अने काड़े में वेही रहियो जेसि ताईं आई मुंहिंजी ॻाल्हि की न मञंदा तेसि ताईं आउं खाईंदुसि पीअंदुसि की न माण्हू ॾिठो ये साथ जेको आहे न खाए थो न पीए थो काड़े में वेठो आहे मरी वेंदो ત્યારે मणी इस्लाम क़बूल करे लाथो जे असीं तोजी ॻाल्हि मञूं था असीं तोजी ॻाल्हि रखूं था तूं पिंड पिंड खे तकलीफ़ न ॾे इहा वई कुर्बानी जे सॼे कुटुंब ने कबीले खे इस्लाम वारा बनाए छॾे अने पाण आहियूं जे पाण वटां हिकिड़ो पण माण्हू अॼु सुधारण लाइ करे तयारु न आहिनि एक साध है जरा जंग थी थी लड़ाई थी थी तेरा जख्म लगे तो जख्म खतरनाक हो उन मां रत जारी थी वियो त अल्लाह रब्बुल आलमीन वटां दुआ घुरीने चए थो ए मुंहिंजा रब इस्लाम लाइ करे जेके पाण ॾुख ॾिसणा हुआसीं मूं ॾिसी रहा था ए अल्लाह हाणे मूंखे ईअं लॻे थो इस्लाम जो ॾुखे वारो दौर ख़तम थी वियो आहे इस्लाम जो मुश्किल टाइम मटे वियो हाणे हाणे सुख जा ॾींहं थींदा हाणे मुसलमान मथे ख़ासा ॾींहं थींदा इस्लाम जो बहितरीन दौर हाणे अचींदो ऐं मुंहिंजा रब जेकॾहिं इस्लाम मथे हाणे ॾुखिया ॾींहं न ई अचे वारा ऐं मुंहिंजा रब जेकॾहिं इस्लाम जो मुश्किल टाइम ख़तम थी वियो आहे त अल्लाह आउं दुआ घुरां थो जे मुंहिंजा रब तूं हाणे भले मूंखे तो पिंड वटि कोठे लाए उला दुनिया जा ऐश ने आराम मूंखे नथा खपे दुनिया जी जेको दौलत मूंखे नथी खपे मुंहिंजा रब अञा जेकॾहिं इस्लाम मथे ॾुख अचे वारा आहिनि तकलीफ़ूं अचे वारियूं आहिनि ॾुखिया टाइम अचे वारा आहिनि त मुंहिंजा रब मूंखे जीरो रख जीअं आउं अञा पण इस्लाम लाइ करे क़ुर्बानी ॾियां ऐं अञा पण इस्लाम लाइ करे ॾुख ॾिसां पण जेकॾहिं हाणे ॾुख न ई अचे वारा हाणे सुख अचे वारा आहिनि त मुंहिंजा रब दुनिया जा सुख मूंखे नथा खपे ऐं अल्लाह हाणे तूं मूंखे पिंड वटि कोठे ला ने इन ई हालत में ॿोल ॿोलिया पिन अल्लाह रब्बुल आलमीन साथ खे पिंड वटि कोठे ला ई माण्हू हुआ जंहिं ई साहबा हुआ जंहिं इस्लाम लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे पण पंहिंजी हालत अॼु ई आहे कि पाण मां को पण माण्हू इस्लाम खे टेको ॾियण लाइ करे तयार न आहे ने ख़ासि करे मुंहिंजा नौजवान भाइरो ऐं तव्हांजो वॾो हथ आहे कंहिं पण वस्तु खे ठाहे में ने फिटाए में नौजवान जो वधारे हथ आहे जेकॾहिं अॼु जो समाज अॼु जो माहौल ख़राब थियो आहे त इन में नौजवान जो वधारे हथ आहे अने जेकॾहिं इन माहौल खे सुधारण पाण चाहियूं था त पंहिंजा नौजवान जेकॾहिं सुधरी वञे पंहिंजा नौजवान जेकॾहिं सम्झी वञे पंहिंजा नौजवान जेकॾहिं ख़ासा भला बनी वञे पंहिंजो माहौल इंशाअल्लाह तिॾहिं ठीकु थी रहंदो नौजवानीअ में अल्लाह जे घर में अचणो गुनाह मां हथ कढणा अल्लाह खे यादि करणो को मामूली कमु न आहे ॾुखियो कमु आहे तकलीफ़ थींदी ॾुख थींदो माण्हू मियणा ॾींदा माण्हू चवंदा जे हेरे तूं नेक थियो या असांखे सुझे पियो काल तूं कहिड़ो आहे इन मिणी मियण खे सुणी लायो इन मिणी ॻाल्हि खे सहन करे लायो हिकिड़े कन मां सुणो ॿिए कन मां कढी छॾियो पण नियत करे लायो जो मुंहिंजा रब जवानीअ में आउं तोखे सजदा कयां जवानीअ में तुंहिंजे घर खे आउं आबाद कयां जवानीअ में तुंहिंजी दीन खे आउं टेको ॾियां जवानीअ में आउं सुधरी वञा ऐं मुंहिंजा रब तूं मूंखे क़बूल करे ला इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन में उमेद है ने अल्लाह रब्बुल आलमीन जो वायदो पण है वो इंसान वो नौजवान जेको अल्लाह रब्बुल आलमीन ला करे अल्लाह जे दीन ला करे मेहनत करे तो अल्लाह के जवानीअ में सजदा करे तो अल्लाह रब्बुल आलमीन जे घर में जवानीअ में अचे तो अल्लाह ताला उन इंसान के अर्श जी छांव नसीब कंदो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सबअतुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिहि यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुहु
सत क़िस्म जा इंसान जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं अर्श जी शाई नसीब कंदो। उन्ही में जा हिकिड़ो इंसान केरु हूंदो? शाबुन नशअ बि इबादतिल्लाह, ओ नौजवान जंहिं जवानीअ में अल्लाह रब्बुल आलमीन खे सजदा कया हूंदा। आंजी जवानीअ में शैतान आंखे खोटे रस्ते मथे खणियो वञे पियो। जवानीअ में आंखे शैतान खणियो उभो आहे। गुनाह जा 100 आंखे ॾस ॾींदो, आंखे 100 खूटियूं वाटूं ॾसींदो। आंजी दिलि में हज़ारों विसविसा थींदा जे आउं हीअं कयां, आउं हूअं कयां, आउं ही कमु हीअं कयां। कई खोटा आंखे विसविसा थींदा। इन मिड़ी ॻाल्हि मां हथ कढी लायो, शैतान खे हारायो, इस्लाम खे जीतायो, अल्लाह जे घर में अची करे अल्लाह ताला खे यादि कयो। ऐं जवानीअ में जेकॾहिं अल्लाह ताला खे यादि कंदा, अल्लाह रब्बुल आलमीन आला करे जन्नत खे तैयार करे छॾे। नौजवान जर सुधरण चाहे थो त ॿिया कई सर्कल में दोस्तनि साथीअ वेहता, उनखे मीणा ॾींदा। कई पंहिंजा नौजवान अहिड़ा पण हूंदा जे उनजी दिलि में हीलो अचींदो, अहिड़ो इरादो जागंदो, नियत थींदी जे इंशाअल्लाह अॼु ॾींहुं वटां आउं पण नेक नमाज़ी बणी वञा, इंशाअल्लाह हाणे आउं पण सुधरी वञा। अहिड़ो इरादो कंदो, मस्जिद मां ॿाहिरि निकिरंदो, विचई जी बांग अचींदी, मन में अहिड़ो थींदो जे अॼु वञा नमाज़ पढ़ी अचां। पर ॿिया जेके पण आड़ ते वेठा हूंदा मड़े बेनमाज़ी हूंदा, दोस्त ऐं सर्कल में ऐं साथी ऐं हिकिड़े जो इरादो थियो जे आउं नमाज़ पढ़ी अचां वञा, पण ॿिए मिणी खे ॾिसंदो जे मड़े ईअं वेठा आहीं, त उन पिंड खे लॼ थींदी जे आउं उथी नमाज़ पढ़ण वियो त अहिड़े मुंहं मथां खिलंदा, अहिड़े मुंहं मथां मस्कियूं कंदा जे हां सुझे पियो असांखे कहिड़ो वे तूं नेक थियो ईअं हथ कर नमाज़ में तूं को नमाज़ पढ़ने हिकिड़ो ॾींहुं पढ़ने पोइ छड़ाक ॾीने। अहिड़ा मीणा मिलंदा, इन मीणे मथे न वञो, इन मश्करी मथे न वञो, इन खिल मथे न वञो, बल्कि ऐं एतिरा करे उन महफ़िल में जा, उन रियाण में जा, उन सर्कल में जा, उन दोस्त ने यारे में जा हथ कढी लायो। ये दोस्त, ये सर्कल, ये साथीअ, ये रियाण मूंखे क़यामत जो ॾींहुं कम कीन अचींदी। जवान कई पा ॾिसूं पिया जे नौजवानीअ में, जवानी जी हालत में अल्लाह रब्बुल आलमीन वटि पाछा वञे पिया। कई हादसा थियनि था, कई एक्सीडेंट थियनि था, जंहिंमें पंहिंजा फुटरा सुहिणा नौजवान भाउ पाण वटि वञे पिया। कई नौजवान खे पाण कुल्ला ॾेई दफ़न करे छॾिया आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, पंहिंजो पण वारो अची वेंदो, अचानक पंहिंजी अखि पूरजी वेंदी, दुनिया छॾे ने पाण हलिया वेंदासीं। अने पंहिंजी हालत इहा हूंदी जे नेकी जा जेतिरा पण दफ़्तर आहिनि मड़े ख़ाली पिया आहिनि, नेकी जा जेके पण पन्ना आहिनि मड़े ख़ाली पिया आहिनि, पाण हिकिड़ी पण नेकी नोंधाई न आहे, पाण हिकिड़ी पण भलाई लिखाई न आहे। अने गुनाह जा जेतिरा पण दफ़्तर आहिनि उहो मड़े भरिजी विया आहे, को पन्नो ख़ाली न आहे। गुनाह करे करे पाण पंहिंजा मड़े जेतिरा टोटल दफ़्तर आहिनि मड़े भराए छॾिया आहे। इन हालत में जेकॾहिं अखि पूरजी वई, अचानक मौत अची वियो त पाण अल्लाह रब्बुल आलमीन खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? पिंड पिंड खे तैयार कयो, अचो अल्लाह जे घर खे आबाद कयो। मुंहिंजा नौजवान भाउ ऐं सर्कल बनायो ऐं ग्रुप बनायो, पाण कोला बनायो अल्लाह जी दीन लाइ करे। जे पाण 4 ॼणा हलो, अॼु पाण फलाणे पाड़े मां ऑटो करे अचूं, उते जेको पंहिंजो भाउ नमाज़ नथो पढ़े उनखे पाण अॼु नमाज़ जो ॾस ॾेई अचूं। हलो पाण अॼु फलाणे दुकान मथे, उते पंहिंजा 4 मुस्लमान भाउ वेठा आहिनि, पाण उन्ही खे नसीहत कयूं, पाण उन्ही खे नमाज़ मथे कोठे अचूं। केतिरा अहिड़ा आहिनि जेको अहिड़ा कम कयूं न। मुंहिंजा अज़ीज़ो, पंहिंजो नौजवान जेको आहे उहो फैशन में पूरो आहे, पंहिंजो नौजवान जेको आहे अॼु उहो मोबाइल में पूरो आहे, पंहिंजो नौजवान जेको आहे उहो फुज़ूल ख़र्ची में पूरो थियो पियो आहे। उहो ईअं सम्झे थो जे हमेशह हमेशह हुते थियो हूंदो, मूं मथे मौत कीन थींदो, ऐं ईअं जवान हूंदोसि न। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, ये तुंहिंजी भुल आहे जे हमेशह तूं जवान रहने, ये तुंहिंजी भुल आहे जे हमेशह तूं दुनिया में थियो होने। दुनिया में को पण हमेशह टिकेला करे न ई आयो, अॼु ईअं सवारे ख़तम थी वेंदे। जेकॾहिं इन हालत में जे नेकी हिकिड़े पण न आहे, गुनाह हज़ारों लखों करे छॾिया आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन वटि जेकॾहिं हाज़िर थी वञे त मुंहिंजा अज़ीज़ भाउ कामयाब बि न थी सघनि। मुंहिंजा अज़ीज़ो, छेली नसीहत तव्हांखे ई आहे जे पंहिंजे माहौल खे मुआशिरे खे सुधारे लाइ करे पंहिंजे बचे खे तैयार कयो। ही बच्चा जेको पंहिंजा रहिया ही सवारे जवान बनंदा, ही सवारे नौजवान थींदा, ही पंहिंजी जॻह मथे सवारे ई हूंदा। इन बच्चे खे जेकॾहिं पाण सुधारे वञो, इन बच्चे खे जेकॾहिं पाण दीन जी तालीम ॾेई वञो, इन बच्चे खे जेकॾहिं पाण क़ुरान ऐं हदीस सिखाए वञो, ही बच्चा सवारे नेक बने, ही बच्चा सवारे खासा बने, त इंशाअल्लाह अल्लाह ताला में उमेद जे पंहिंजो माहौल ऐं मुआशिरो सुधरी वेंदो।
कुला अज जो पोड़ा रहा वो सवारे दुनिया छे ने हलिया वेंदा। अज जो जवान रहा ई सवारे पोड़ा थींदा ने अज जो बच्चा रहा ई सवारे जवान थींदा। इन कुले मथे भार अचींदो। सवारे जो मुआशरो ने माहौल है वो इन मथे टिकल हूंदो। जेकॾहिं पंहिंजा ई बच्चा नेक हूंदा, पंहिंजा बच्चा जेकॾहिं खासा हूंदा, कुरान ने हदीस पढ़ल हूंदा तो इंशाअल्लाह पंहिंजे माहौल के ई सुधारींदा। पर पंहिंजी हालत ई है जे पां पिंड पण जाहिल आहियूं। पां ईअं सम्झूं था जे आउं जाहिल आहियां, आउं सॼी ॼमार कढी वियो त मुंहिंजा बच्चा पण ॼमार कढी वेंदा। मदरसे में मस्जिद में पढ़ाई थींदी वे, पंहिंजे बच्चे खे पां रवाना न कयूं, पंहिंजे बच्चे खे पां न पढ़ायूं, न शुद्ध वारो बच्चो बराबरि थिए त लठ हथ में ॾेई नई न गोई न पोई में रवानो करे छॾियूं। ये पंहिंजी हालत है। खेत्र जा सूर पाणी बच्चे वटां कढायूं, घर जा कम पाणी बच्चे वटां करायूं। जंहिं बच्चे जे हथ में कुरान ने हदीस हुअणी खपे उन बच्चे जे हथ में पां होटली मथे कोप ॾेई छॾियूं। ये पंहिंजी हालत है मुंहिंजा अज़ीज़ भाइरो। पांखे ख़बर है पां मारे ग़रीब न मिसकीन आहियूं, पंहिंजा ख़र्चा पूरी नथा थिए, पर मुंहिंजा अज़ीज़ दीन लाइ करे कुर्बानी पांखे ॾियणी पवंदी। पां भले हिकिड़ो टक ओछो खयूं त पां अञा रुखी मानी खाए लाहियूं, पर पंहिंजे बच्चे खे ज़रूर पां दीन सिखायूं। पंहिंजो दीन जेको आहे क़ीमती है। जेसि ताईं पांखे दीन जी ख़बर की न हूंदी, जेसि ताईं पांखे दीन जी सुध की न हूंदी, पां कॾहिं पण दीन मथे अमल की न करे सघंदासीं। अने जेसि ताईं पांखे ख़बर की न हूंदी जे जेको पां गुनाह कयूं पिया केतिरा वॾा न कबीरा गुनाह आहिनि, केतिरा खोटा गुनाह आहिनि, तेसि ताईं पां उन गुनाह मां हथ की न कढी सघंदासीं। पां पिंड जाहिल रही विया आहियूं, पांखे दीन जी की सुध न आहे न सम्झ न आहे। पर पंहिंजे बच्चे खे जाहिल न बनायो, पंहिंजे बच्चे खे जेको अनपढ़ न बनायो, न त क़यामत जो ॾींहुं बच्चा गलो पकड़ींदा जे मुंहिंजा पिया मूं कुड़ो ॾोह कयो हो जे तो बचपन में मूंखे खेत्र खे रवानो करे छॾे। ऐं मुंहिंजा पिया मूं कुड़ो ॾोह कयो हो जे जिन ॼमार में मुंहिंजे हथ में क़ुरान हुअणो खपे तो मुंहिंजे हथ में लठ ॾेई करे मूंखे ॻोए में भई में रवानो करे छॾे। ऐं मुंहिंजा पिया मूं कुड़ो ॾोह कयो हो जिन ॼमार में आउं दीन सिखां उन ॼमार में तो मूंखे होटल जे मथे लॻाए छॾे वे। मुंहिंजा अज़ीज़ बच्चा पांखे पुछंदा। एतिरे लाइ करे पंहिंजो समाज जेकॾहिं अॼु पाण वटां न सुधरे, अॼु खां 10-15 वरह पुठियां पंहिंजो समाज सुधरी वञे, पंहिंजी क़ौम सुधरी वञे, पंहिंजो ॻोठ सुधरी वञे, तंहिं करे पंहिंजे बच्चे खे पाण नेक बणायूं, इन खे दीन सिखायूं, इन खे नमाज़ी बनायूं, इन खे क़ुरान पढ़ायूं, हदीस पढ़ायूं। जेकॾहिं पंहिंजे बच्चे खे पाण दीन ॾेई वियासीं त इंशाअल्लाह अल्लाह ताला में उमेद है जे अॼु न त 5-8-10 वरह पुठियां पंहिंजे माहौल खे पाण सुधारे सघूं था। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है जेके पण ॻाल्हियूं पाण क़ुरान हदीस जे मुताबिक सुयूं आहिनि अल्लाह ताला पाण मिणी के मिली जुली करे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी नौजवान के सुधरे जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजी कौम के खासी नेक ने भली ने बेहतर कौम बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे समाज में जेकी पण बुराइयूं बेकार कम आहिनि अल्लाह ताला पंहिंजे समाज के उन मिणी खां पाक फरमाए। जेके पाण वटां भुलूं ने ग़लतियूं थियूं आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के माफ़ फरमाए। ये मुंद जेको है सीज़न जो बरसात जी सीज़न है पाण मींहं के सिकूं पिया। अल्लाह जा वॾा चए था हलिया वञे था, पाण खे ज़रूरत है सख़्त मींहं जी। मालदारी मथे निहारी पिया, जेके खेत्र वाड़ी वारा आहियूं पाण मथे मीट कया वेठा आहियूं। पाण अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾु कयूं था, पाण अल्लाह रब्बुल आलमीन वटां मङूं था जे रब ए परवरदिगार तो वटि कीअं होश न आहे तो असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। अल्लाह असांजे खेत्रनि खे तूं सावक अता फरमा। अल्लाह असांजे माल खे तूं चरो अता फरमा। अल्लाह असांजे गुनाह साम्हूं न निहार बल्कि तुंहिंजी रहमत साम्हूं निहारे करे असां मथे रहमती ने बरकती मींहुं वसा। अल्लाह रब्बुल आलमीन जैसे असांखे जियारी तैसे इस्लाम मथे असांखे जियार, तेरा असांजो ख़ात्मो थी त ला इलाहा इल्लल्लाह मथे असांजो ख़ात्मो फरमा। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वअशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد।
عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون